झूलेलाल। जय झूलेलाल। असीं सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते मां पायल भारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो ॾाढो दिलि सां कुर्ब सां स्वागत थी कयां ऐं मां तव्हांखे शाबाश हमेशह ॾींदी आहियां ऐं हमेशह ॾींदी रहंदसि कि तव्हां मुंहिंजा हेतिरा वीडियोस पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾेई ॾिसो था। तव्हांखे बि शाबाश हुजे, तव्हां बि त सब्सक्राइब कयो आहे मुंहिंजे वीडियो खे। जी। त हाणे इन इंटरव्यू जे सिलसिले खे असीं शुरू करे रहिया आहियूं। जी। हमेशह मां जॾहिं बि कंहिंजी बि इंटरव्यू वठंदी आहियां त मां उन्हनि जी इंट्रोडक्शन ॾींदी आहियां, पर अॼु मां चाहियां थी कि हिन परिवार जूं जेके 3 देवियां, हिकिड़ी पिक्चर ॾिठी हुईसीं देरानी जेठानियुनि जी, हा न, तव्हांखे ॾिसी करे पहिरियों त मूंखे ॾाढो ख़ुशी थी मिले कि भाई अॼु जे वक़्त में बि जॉइंट फैमिली हिकिड़ो अहिड़ो कुटुंब आहे जेको जुड़ियल आहे हिक ॿिए सां। त मां चाहींदसि पहिरियों तव्हां शुरूआत कयो, तव्हां वॾा आहियो, राइट, जिन्हनि ॿिन्ही खां। जी बिल्कुलु। सतनाम साखी। मां सोनिया बलदेव भागचंदानी। मां निशा प्रकाश भागचंदानी। सतनाम साखी। मां वर्षा जयकिशन भागचंदानी। अच्छा, तव्हां सभिनी खां पहिरियों हिन घर में शादी करे आया, तव्हां छा ॾिठो? केरु ओॾी महिल तव्हांजे साम्हूं हुआ? कहिड़ा भाती हुआ घर जा? केरु केरु? मां जॾहिं शादी करे आयसि त मुंहिंजे सहुरा ऐं उन्हनि जा भाउ, अच्छा, 2 भाउर गॾु रहंदा हुआ। अच्छा। ऐं उन्हनि जा ॿार, जीअं माना असां 3 हा ॾेरानियूं, माना 3 ई भाउर, हा। मुंहिंजे सहुरे जा 3 पुट ऐं नंढे सहुरे खे 1 पुटु 2 धीअरूं। 1 धीअ शादी कयल हुई जॾहिं मां शादी करे आयसि, 1 धीअ अञा कुंवारी। अच्छा। त सभु गॾु जॉइंट में हुआसीं, प्लस मम्मी जिन जी मम्मी असां सां गॾु रहंदी हुई। अच्छा, ठीकु है। त हाणे इहो ई आहे कि तव्हां शुरू खां वठी तव्हां पंहिंजे इर्द गिर्द फैमिली मेंबर्स ॾिठा आहिनि, बिल्कुलु राइट। हिन वक़्तु तव्हां 2 गॾु आहियो, तव्हांखे केतिरो सुठो लॻे थो कि तव्हां 2 जुड़ियल आहियो पाण? सुठो त जाम सुठो लॻे थो कि असां 2 गॾु हलूं पिया। जीअं मम्मी डैडी जी इच्छा हुई, जीअं डैडी जी इच्छा हुई कि असां गॾु हुजूं हमेशह। अञा ताणी त भॻवान जी कृपा आहे, अॻियां रहिजी ईंदी। तव्हां पंहिंजो कुझु एक्सपीरियंस ॿुधायो, जॉइंट फैमिली में रहो पिया ऐं कुझु अगरि ॿुधाईंदा त सुठो थींदो। जॉइंट फैमिली में रहणु हिकु तमामु वॾो बेनिफिट आहे। हाँ, सुख दुख सभु हर ॻाल्हि में, कंहिं ॻाल्हि जी का टेंशन कोन थी थिए, का बॉदरेशन कोन्हे। ॿार गॾु पलिजी वॾा था थियनि, ॿारनि खे गॾु साथ मिले थो, ॿारनि खे बि हिकु सीख मिले थी कि जॉइंट फैमिली में कीअं रहणु खपे, कीअं थियणु खपे। उहो असांखे ॿारनि खे चवण जी ज़रूरत नथी पवे, उहो ख़ुदि ई उन माहौल में रही करे सिखी था वञनि। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो तव्हां ॿुधायो। हाणे तव्हां बि पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कयो। मां नंढी फैमिली मां आयसि, मतिलबु मुंहिंजे मम्मी पापा ऐं मां हुआसीं। हिते आयसि त वॾी फैमिली, सभु मतिलबु जुड़ियल, गॾु खाऊं उथूं ॻाल्हायूं। त हिकु नंढी फैमिली मां वॾी, उहो ॾाढो वॾी ॻाल्हि लॻंदो, ॾाढो सुठो लॻंदो हुओ। ऐं मुंहिंजो सहुरो हमेशह चवंदो, जेका बि शइ अचे हुनखे विरछे वंडे खाओ। हा, वंडे विराए खाओ। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। तव्हां ॿई हिन खां डिॼंदा आहियो? डांट ॾींदी आहे कॾहिं? डांट कोन, बिकॉज़ मां वॾा हूंदा वे सम्झाईंदा। बिल्कुलु। मूंखे जेको एक्सपीरियंस आहे हिननि सां मां मिली आहियां घणेई दफ़ा, मूंखे हमेशह ॾाढियूं सुठियूं वाइब्रेशन्स मिलंदियूं आहिनि ऐं मूंखे बि लॻंदो आहे कि मूंखे बि हिननि खां घणो कुझु सिखणु खपे। ऐं तव्हां ॾाढा भाॻनि वारा आहियो कि तव्हां हिकु साथ हिक ॿिए सां जुड़ियल आहियो। मां चवंदा आहिनि न, पंहिंजे घोट राजा जो नालो न खणो आहे, पर हाणे थोरो वक़्तु बदिली, ज़मानो चेंज थी वियो आहे। तव्हां पंहिंजे घोट राजा जो नालो ॿुधायो। बलदेव हरुमल भागचंदानी। अच्छा, तव्हां? प्रकाश हरुमल भागचंदानी। जयकिशन हरुमल भागचंदानी। हा, हाणे तव्हां इहो ॿुधंदा, जॾहिं वीडियो ॾिसंदा त ख़ुशि थींदा, भाई मुंहिंजो नालो बि त आख़िर अची वियो हिननि जे ज़बान। वरना असां चवंदा आहिनि हेॾा ॿुधो था, हेॾा हीअं कयो, राइट।
इहो बि आहे कि जॾहिं टे ॾेराणियूं गॾिजी रहनि थियूं, इन जो मतिलबु आहे कि टे भाउर, यानी उहे बि केतिरा हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि। इहो ज़रूरी आहे। इहो राइट चयमि कि राइट? बिल्कुलु राइट। राइट आहे न? बिल्कुलु राइट। तव्हांजे हिसाब सां जॉइंट फैमिली खे एक्चुअली केरु हलाए रहियो? छा स्वभाव की कम की न ॿियो कुझु? उहो कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे तव्हां एतिरा सुठे नमूने जुड़ियल आहियो हिक ॿिए सां? उहो छा आहे? मां सिखणु थी चाहियां। इंग्लिश में वर्ड चइबो आहे न, अंडरस्टैंडिंग। हा, हिकिड़ी अंडरस्टैंडिंग। उहा अंडरस्टैंडिंग आहे, हिक ॿिए जो व्यवहार सम्झी सुञाणे हलंदा आहियूं। बिल्कुलु। उन हिसाब सां असां गॾु कढी सघिया आहियूं। ऐं केतिरो सुठो थो लॻे कि असांखे बि केतिरो ज्ञान मिली रहियो आहे। ऐं कलकत्ते शहर में एतिरा घणी परिवार आहिनि, पर ही पहिरियों परिवार आहे जिते मां अॼु आई आहियां ऐं मां ॾाढो मूंखे ख़ुशी मिली रही आहे। तव्हांजा जेके ॿार आहिनि, अच्छा, तव्हांजे ॿारनि में हाणे हिकिड़ी न्याणीअ जी शादी थी। बिल्कुलु राइट। हुनजो नालो ॿुधायो। भावना मोहित कालरा। त भावना पंहिंजे मोहित सां ॾाढी ख़ुशि आहे। जी बिल्कुलु। उन जो कारण मां अगरि सम्झी सघां थी त उहो आहे हिन घर जा संस्कार। राइट। बिल्कुलु। त अगरि असीं संस्कार सुठा खणूं था त असीं कहिड़े बि देश परदेस में वञी रहूं त असां त उते रही सघूं था। तव्हां टिनी में का कॾहिं इहो ॻाल्हाइण थियो आहे कि असांजी ॿियूं न्याणियूं जेके हाणे के पढ़नि पियूं या के नौकिरी पई कनि, तव्हांजी जेकी न्याणियूं आहिनि, तव्हांजी धीअर, तव्हांजो पुटु बि आहे, त जेके तव्हांजी न्याणियूं आहिनि, तव्हां कॾहिं इहो महसूसु कयो आहे कि उन्हनि जी शादी छा कलकत्ते में करायूं या भली किथे बि थिए, जीअं भावना कलकत्ते खां ॿाहिरि? कॾहिं माना थींदो आहे? बिल्कुलु। हींअर ॻोल्हियूं पिया ॿारनि जे लाइ, बट टाइम लॻंदो। हा, छो त जिते ॿार ख़ुशि उते असां ख़ुशि। बिल्कुलु बिल्कुलु। जिते हुननि खे सम्झ में ईंदी असां उते ई अॻिते वधंदासीं। ॾाढी सुठी ॻाल्हि। ऐं अॼु जे समय में मेन आहिनि असांजा ॿार जिते ख़ुशि रहनि, छो जो वरी उतार चढ़ाव अचनि पिया। त जेको तव्हां चयो कि जिते ॿार ख़ुशि उते असां ख़ुशि। तव्हांजो पुटु, मुंहिंजो नालो बि ॿुधाए छॾियो जल्दी सां। हितेश भागचंदानी। त हाणे उहो छा पियो करे? दुकान ते। दुकान पप्पा सां गॾु आहे। पप्पा सां गॾु आहे। त कॾहिं हितेश हाणे छोकिरो सदा जुड़ियो, हिन फैमिली में हिकिड़ो ई आहे। राइट। जी बिल्कुलु। त हिननि जो बि पुटु आहे, है न? तव्हांजो बि पुटु आहे। त उन जो जेको रवैयो आहे, वर्ताव, सभिनी भेनरुनि सां हिकु समान आहे कि तव्हांजे धीअरुनि खे वधीक प्यार कंदो आहे, पंहिंजी भेण खे घटि प्यार कंदो आहे? सच ॿुधाइजो। जवाब ही ॿई ॾे। न बिल्कुलु सभिनि खे हिकु जहिड़ो सम्झंदो आहे। हिकु जहिड़ो सम्झंदो आहे, छो जो फ़र्क़ु न। बिल्कुलु, छो जो उनखे इहो ख़बर आहे कि मां जंहिं परिवार में आहियां उहा हिकिड़ी जॉइंट फैमिली आहे, मूंखे ई त हिननि भेनरुनि खे संभालणो आहे। त हू बि हाणे सम्झी वियो आहे। त इहो बि त उनखे बि तव्हांजा ई संस्कार मिलिया। जॉइंट फैमिली में रही रही हू असांजो ॿार हितेश सम्झी वियो। करेक्ट। बिल्कुलु। हाणे मूंखे इहो ॿुधाए, सपोज हस्बैंड वाइफ में न खिचड़ी पकजंदी आहे, तू में थींदी आहे, कहिड़ो घर कोन्हे जो नथो थिए न? ऑब्वियसली थींदी आहे। पोइ तव्हां ॿ ॾेराणियूं सपोज ही पाण में तू में हले थी, त कॾहिं इहो कयो आहे अरे छॾियो न, हाणे पाण में हेतिरो प्यार अथव, छो था तू में कॾहिं कॾहिं थियो आहे? न ॿुधायो, बी फ्रैंक। घणेई दफ़ा ईअं थी, जॉइंट फैमिली आहे, घणेई दफ़ा ईअं थींदो। माना असांजे घर में इहो सिस्टम कोन्हे कि भाई ही हितां न ॻाल्हाए या वो हुतां। अच्छा। सभिनी खे आज़ादी आहे, फैमिली गॾु आहे, फैमिली में गॾु रहियल आहियूं। बिल्कुलु। अलॻि अलॻि कोन आहियूं जो कंहिंजो भाई अगरि कुझु रूम में ॻाल्हाइण बि आहे त केरु कंहिं वटि वेंदो कोन। अच्छा। असांजे घर में उहा ॻाल्हि कोन्हे।
केरु कंहिंजे रूम में नॉक करे कान वेंदो बिकॉज़ दिलियूं जिते ॻंढियल आहिनि उते नॉक करण जी ज़रूरत कोन्हे, राइट? हा न? तव्हां टई ॾेराणियूं वधीक घुमंदा आहियो कि टई भाउर वधीक घुमण वेंदा आहिनि? असां टई त जाम घुमंदा आहियूं। यानी तव्हां टई घुमंदा आहियो ऐं हू टई ॼणा कमु कंदा आहिनि। माना बस एक्चुअली घुमण जो शौक़ु सभिनि खे आहे, हा, पर असां थोरो हट के घुमंदा ज़रूरु आहियूं। हा, त हाणे असां वठूं था हिकिड़ी नंढड़ी ब्रेक, छो जो तव्हां हिकिड़ी सुठी कॉफ़ी ठाही आहे त मुंहिंजी कॉफ़ी थधी थी थिए, त हाणे हिकिड़ी ब्रेक था वठूं ऐं कॉफ़ी था पीऊं। जय झूलेलाल। ब्रेक खां पोइ इन इंटरव्यू जे सिलसिले खे असीं शुरू करे रहिया आहियूं। तव्हांजा सहुरा माना सहुरो दादाजन जो हिकु दफ़ो नालो चई छॾियो। हरूमल श्यामदास भागचंदानी। दादा हरूमल, घणनि जी ज़बान ते अञा बि दादाजन जो नालो आहे, छो जो घणेई अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि चाहे असां सां गॾु न आहिनि, पर उन खां पोइ बि घणेई पंहिंजे चवंदा यादगिरियुनि में रखंदा आहिनि। ख़बर अथव वॾनि जी हिकिड़ी चवणी आहे कि हिकु ज़ाल घर खे ठाहे, हिकु ज़ाल घर खे बिगाड़े। बिल्कुलु, इन जो मतिलबु ॿुधायो। असांजे डैडी उहो ई चवंदा हुआ कि ज़ाल चाहे त घर ठाहे, हाँ, ज़ाल चाहे त घर बिगाड़े। अच्छा, त हिन एक्चुअली मतिलबु इहो आहे कि ज़ालू छा आहे कि सॼो ॾींहुं घर में जेको थिए थो, त अॼुकल्ह जी जीअं जनरेशन बि आहे त नंढी नंढी ॻाल्हि मर्दनि खे ॿुधाइनि था, माइटनि खे ॿुधाइनि था, पोइ भले हेतिरी नंढी ॻाल्हि हुजे त उहा वधी थी वञे। त डैडी चवंदा हुआ कि ज़ाल चाहे त घर ठाहे, ज़ाल चाहे त बिगाड़े। उन सां भाई तव्हांखे का बि प्रॉब्लम हुजे, कुझु बि हुजे, मम्मी वेठी अथव, मम्मी सां शेयर कयो, हिक ॿिए में सॉल्व कयो, पर जेंट्स जे कननि ताणी न पहुचायो। त उन में छा आहे कि अॻिते प्रॉब्लम्स वधंदा कोन। सही है, राइट, बिल्कुलु। ॿियो कुझु? ऐं हू ईअं ई चवंदा हुआ असांखे, हमेशह इहा शिक्षा ॾिननि, भाई अगरि हिकु जलेबी घर में हुजे त अगरि 20 मेंबर आहियूं त उन जा 20 टुकर कयो। अच्छा, माना उहो त हिकु जलेबी हिकु एग्ज़ाम्पल आहे, पर घणे माना कुझु बि ठवनि, ईअं न केरु घटि खाए केरु वधि खाए, कटोरा पाए छॾियो। तमामु सुठो। अहिड़ी का यादगिरी तव्हांजी ससु जी, पहिरियों नालो ॿुधायो। हा, हाणे कुझु अहिड़ी यादगिरी ॿुधायो, अगरि शिक्षा खे खणी या कुझु अहिड़ो कुझु मिसाल ॾियो, या उन्हनि जी का अहिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हांखे तमामु यादि ईंदी आहे समटाइम्स। मम्मी ऑलवेज हमेशह माना हेल्पफुल हूंदी हुई, हर ॻाल्हि में साथ ॾींदी हुई, कॾहिं कंहिं ॻाल्हि में बि माना असांखे अकेलो कोन फील थियणु ॾींदी हुई। भले असां पंहिंजा माइट छॾे आयासीं या जेको बि, त हमेशह असां सां गॾु हूंदी हुई। ससु वांगुरु कोन हलंदी हुई, असां सां हिकु मां हिकु फ्रेंड थी करे हलंदी। असां पंहिंजे दिलि जूं घणेई ॻाल्हियूं उन सां शेयर करे सघंदा हुआसीं खुले दिलि सां। असांखे का मुंझ का तकलीफ़ कोन थींदी हुई कि ससु आहे, असां हुन सां कीअं ॻाल्हायूं, कीअं कयूं, उहो असांखे कॾहिं हिजाब कोन थींदो। अॻियां थी करे चवंदी कि का अथव तकलीफ़, का अथव त मूंखे शेयर कयो, त असां हुन सां ऑलवेज फ्रेंड थी करे हलंदा हुआसीं। ठीकु आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि। माना अञा बि अगरि असांजा वॾा असांजे लाइ कुझु करे विया आहिनि त उन्हनि जूं ॻाल्हियूं असीं विसारींदासीं थोरी, हा न? बिल्कुलु। छो जो चवंदा आहिनि न, सुठा जेके हूंदा आहिनि इंसान, जेके भले असां विक्टोरिया मेमोरियल वञूं त उते मम्मी खे पहिरीं यादि कयूं, छो त एतिरो विक्टोरिया मेमोरियल घुमिया कोन आहियूं।
पर हर रोज़ जी डेली लाइफ में असांखे मम्मी चवंदी हलो तव्हांखे विक्टोरिया वठी थी हलां। तॾहिं मां त लोकल थियसि, ही ॿई ॿाहिरि जूं ॿाहिरां पढ़जी आयूं आहिनि, ही ॿई चवंदियूं हा मम्मी हलो विक्टोरिया। ॿारनि खे बि चवंदा आहिनि अॼु मूड पिया थियो किथे हलणु खपे, हलो विक्टोरिया। अच्छा, तव्हांजो घोट जा भाउरनि सां गॾु बिज़नेस में आहे, त कहिड़ो दुकान कहिड़ो बिज़नेस कंदा आहियो? न्यू मार्केट में फेयरडील नाले सां। अच्छा, किथे आहे? न्यू मार्केट कहिड़े ब्लॉक? डी ब्लॉक। डी ब्लॉक। त अॼुकल्ह कीअं पियो हले? धंधो पाणी सुठो आहे न? भॻवान जी दया। कोविड ताईं त घणेई हुयूं, उन टाइम में थोड़ी प्रॉब्लम हुई। तव्हांजो घोट राजा वॾे भाउ खां डिॼंदो आहे? रिस्पेक्ट कंदा। रिस्पेक्ट कंदा आहिनि, इहो ई आहे। जिते डिॼणु आहे उते रिस्पेक्ट कोन्हे। करेक्ट। अगरि असीं रिस्पेक्ट था कयूं त असीं छो ॾिजंदासीं? असीं पंहिंजे मन जी ॻाल्हि ॿुधायूं था, ऐं भाउरनि में बि एतिरी अंडरस्टैंडिंग आहे, तॾहिं त अॼु ॾींहं ताईं भॻवान जी दया सां तव्हां 2 ॾेराणियूं ओड़े नमूने अञा ताईं तव्हां उहा परंपरा हलाए रहिया आहियो, ऐं प्रार्थना कंदासीं कि तव्हां हमेशह जुड़ियल रहो। तव्हांजे दिलनि जी जेके बि तमन्नाऊं आहिनि हमेशह पूरियूं थियनि, ऐं तव्हांजूं धीअरूं, तव्हांजो पुटु पंहिंजे भेनरुनि खे बि सुठे नमूने संभाले सघे। त वेंदे वेंदे इहो ई चवंदसि कि जॉइंट फैमिलीअ में घणेई फ़ाइदा आहिनि। असीं सिर्फ़ु फ़ाइदा ॾिसंदासीं, ख़ुशियूं ॾिसंदासीं, असीं उनखे नेगेटिव नमूने नथा खणूं। वक़्त खे सलाम आहे, ॻाल्हाइणो घणो ई आहे, पुछणो बि घणो ई आहे, पर ॿिए दफ़े वरी हिननि खे कैच कबो, ऐं हिननि खां हिकिड़ी डांस बि कराइबी थींदी खां। अच्छा, डांस ते यादि आहे कुझु अहिड़ो 2 ॼणा मिली करे कुझु 2 लाइनियूं, ॿुधो आहे तव्हां मंदर टिकाणनि में बि ॾाढो वेंदा आहियो, कुझु 4 लाइनियूं, 3 लाइनियूं, 2 लाइनियूं कुझु ॿुधायो, ॻायो। किथे जो बि भॼन? हा हा। जय राधा माधव जय कुंज बिहारी, जय राधा माधव जय कुंज बिहारी, जय गोपी जन वल्लभ जय गिरवर धारी, जय गिरवर धारी। हरे कृष्ण। हरे कृष्ण। त हरे कृष्णा चई करे अॼु हिन इंटरव्यू जे सिलसिले खे असीं समाप्त कयूं था, ऐं पोइ वरी मिलंदासीं। तेसिताईं तव्हां कुझु असांजे यूट्यूब चैनल जे बारे में कुझु चओ। असीं सिंधी नंबर 1 खे छा करणु ॿुधायो? सिंधी नंबर 1 खे पहिरीं तव्हां सभु ॾिसो, सब्सक्राइब कयो, ऐं मस्त चैनल आहे यूट्यूब जो जंहिंमें असांजी सिंधियत अॻियां वधंदी। बिल्कुलु। थैंक यू। हरे कृष्ण। हरे कृष्ण।